हीअ सिंधु जी जेका धरती आहे हिन धरतीअ सां मूंखे प्यारो आहे। हिन धरतीअ में मुंहिंजी ममता, हिन धरतीअ सां मूंखे प्यारो आहे। आवाज़ टीवी पारां ऐलानियल 3 डिसंबर जे सकाफ़ती दिहाड़े सिंध जे तहज़ीब जो आईंदो इल्म, इतिहाद ऐं टेक्नोलॉजी जे सिरी हेठि टाउन कमेटी ठारूशाह जे अंगण ते हिकु रंगारंग सकाफ़ती प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें सिंध जे नामवर फ़नकारा साइमा मंज़ूर, सदाकत अली विसड़ो, फ़क़ीर जावेद अली अब्बासी क़ौमी गीतनि ते गीत ॻाए महफ़िल में वेठल सवें माण्हुनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। जॾहिं त मज़ाहिया फ़नकार अछड़े कीरे रवायती कॉमेडी ज़रिए माण्हुनि खे खिलाए संदन थक लाहे छॾिया। जॾहिं त सुगड़न मोहम्मद हसन हकड़ो ख़लीफ़ो सोलंगी दौर बेत ज़रिए माण्हुनि खे महज़ूज़ करे छॾियो। उन मौक़े ते महफ़िल में शरीक माण्हुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो उनखे तमामु जश्न लाइ पूरी आवाज़ टीम खे अहिड़ो सकाफ़ती ॾींहुं मल्हायो अथनि। असांजे मुरझल चेहरनि ते मुर्कूं आंदियूं अथनि ऐं सिंधड़ी सकाफ़त पंहिंजो सिंधड़ी तहज़ीब 5000 साल पुराणी आहे ऐं असां उनखे अॼु उनखे यादि कयो आहे नए नमूने सां ऐं हिन आवाज़ टीवी जे स्लोगन सां। ऐं जिते जिते असांजो आवाज़ु वञे थो उते असां पंहिंजी सिंधड़ी सकाफ़त ॿुधाइणु चाहियूं था त सिंध धरती क़दीम आहे ऐं सिंधड़ी सकाफ़त बि क़दीम आहे। तमामु हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम ॾिठो आहे आवाज़ टीवी वारनि जो। ॾाढी दिलि खे ख़ुशी थी आहे। जीअं मल्हाइणु घुरिजे ईअं मल्हायो वियो आहे। जीअं त मथां मेन्यू आहे आवाज़ टीवी जो इल्मु, इतिहाद ऐं टेक्नोलॉजी, ऐं इहे मेन बेस शयूं आहिनि जेके असांजी सिंध जे लाइ इहे वॾियूं बहितरीनु शयूं आहिनि ऐं बहितरीनु नॉलेज हिकिड़ी ॾेखारी वई आहे। असां ॾाढो मुतमिन आहियूं। असां बिल्कुलु नमूने सां आवाज़ टीवी जी हिमायत जो ऐलान कयूं था। त सिंध जे तहज़ीब जो आईंदो इल्मु, इतिहाद ऐं टेक्नोलॉजी, उन ते बहिता त सिंध जी तहज़ीब, इल्मु, इतिहाद, टेक्नोलॉजी लातादाद, तइलीम सां ई तरक़ी थींदी, इल्म सां आज़ादी ईंदी, वाट वेरनि जी वढिजी वेंदी, भूंइ छॾींदो बेबुनियाद। सिंध जी तहज़ीब, इल्मु, इतिहाद, टेक्नोलॉजी लातादाद, जहिड़ी प्यारी आपोशाक तहिड़ी कचहरी ऐं ओताक। सभ खां पहिरियों त मां जस्ट ॾींदुमि आवाज़ टीवी वारनि खे त जंहिं सिंध जी तहज़ीब जो आईंदो इल्मु, इतिहाद ऐं टेक्नोलॉजीअ जे स्लोगन सां हीउ प्रोग्राम अरेंज कयो आहे। हर साल वांगुरु बि हिन भेरे बि आवाज़ टीवी हिकिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम अरेंज कयो आहे ऐं हिकिड़े नंढड़े शहर में ईद जहिड़ो समा पैदा थी वियो आहे। ऐं हर को अॼु सिंधी ईद वारे ॾिहाड़े जीअं ख़ुशि हूंदो आहे ऐं सींगारबो आहे, पंहिंजनि बचनि खे सिंधी टोपी अजरक पाराए हिन प्रोग्राम में शरीक थिया आहिनि। ऐं असां वरी बि आवाज़ टीवी वारनि खे जस ॾींदासीं। खां पहिरियां त आवाज़ टीवीअ जे पूरे सथ ऐं पूरी टीम खे ऐं ख़ासि तौर ते दिलि नौशर फ़िरोज़ आवाज़ टीवीअ जे सभिनी दोस्तनि खे जस हुजे ऐं हीअ जो ख़ुशीअ जो समा पैदा कयो अथनि ऐं हीअ असांजी सिंधी सकाफ़त खे उजागर कयो अथनि। उन्हनि हिन वचन जो इज़हार कयो त 3 डिसंबर जो दिहाड़ो आवाज़ टीवी सां भरपूर नमूने मल्हायो वेंदो। कैमरा टीम सां गॾु अख्तियार अली सोलंगी, आवाज़ टीवी ठारूशाह।